नाज़रीन, कंबर के सवें बोर्ड मुतासिरीन एहतजाजी मुज़ाहिरो करे कंबर लाड़काणो बाईपास रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे वेही रहा आहिनि। उन सिलसिले में हितां जे बोर्ड मुतासिरीन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जी सरकार केतिरी वार कई आहे ऐं हू छा पिया चवनि। असल में साईं असांजी इंतज़ामिया जेका आहे त गुंगी ॿोड़ी इंतज़ामिया आहे ऐं जेका आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजे वॾेरनि खे ख़ुशि करे रही आहे। असांजा इलाइक़े जा जेके बि ग़रीब मारूअड़ आहिनि उहे दरपदर आहिनि। हिन वक़्तु ताईं का सहूलियत उन्हनि खे न मिली आहे। असांखे पंहिंजे ॻोठ मां हिकिड़ो लूण जी थैली उहो बि न मिलियो। असांजा फसल विया आहिनि, घर टही विया आहिनि। असां वटि माना बचो का शइ न आहे। असां पोइ बि दस्तावेज़ खणी हिते सही न करायो आहे त बि माना असांखे का शइ न ॾिनो अॼु ताईं। तक़रीबन असांखे 25-30 ॾींहं थिया आहिनि रेस्ट असां साण। ही जेको मीर साहब आहे माशाअल्लाह असांजो मदद थो करे, बिल्कुलु हज़ारे चकर असांजे करे उथियो आहे, आवाज़ उथारियईं। असां हिनमहिल बि उन सां कठे आहियूं। हीउ एहतजाज हलंदो रहंदो जेसि ताईं असांखे ज़िले इंतज़ामिया को वसीलो या कुझु ॾिए नथो। नाज़रीन, हितां जे बोर्ड मुतासिरीन सरकार खां मुतालबो कयो आहे त राशन इलाज जूं सहूलियतूं ॾेई जीअण जो हक़ ॾिनो वञे। नूर अहमद खोसो, KTN न्यूज़, कंबर।